अल्लाह सही शल तमां सांजे हालत रहम फरमाए आमीन त चओ। हाँ तवज्जो करो न शहीद जे लाइ मां बीबी हदीस ॿुधायूं तो वञा जे पासे ॾे तो के वठी आयमि इन हदीस के भी याद कर। प्रभु बस फरमायो युगफरुल शहीद इल्लदईन फरमाया शहीद के हर गुनाह माफ हर शे माफ पर न भलारे शहीद के पराओ हक माफ ना है। आवाज फरमाए युगफरुल शहीद कुल्लु ज़म्बिन युगफरुल शहीद कुल्लु ज़म्बिन इल्लतैन फरमाया शहीद जो हर गुनाह माफ हर शे माफ पर शहीद के पराओ हक माफ नाए। बनो सोरे खजी अंदर करे वैसे यो शहीद के भी माफ गालाइंदो हल थोड़ो आवा टारी रखी बने ते 5 सालन को पो हर भी 5 हरी फेराए में से हेड़े नमाजी सदको वने वडी का हाथन में बरकत थी। जागो दा हला थोड़ो अगते किन रोड ते मथे चढ़ा खजी बने जे पाड़ में रखी 5 सालन को पो पाणे हर फिरी विंदो हेड़े बड़ाई का तिलावत जी का बरकत थी हथन में अल्लाह का नमाज सुबह जी तस्बीह तो पढ़े अल्लाह जड़ी का बरकत थी जो बिस्मिल्लाह करे सिपारो दौरो जो करे बरकातु फर्ज जमा सा पढ़ी अगियो सिफ में भी सही दुआए खैर करता जो को बने के दिसा वनी अदो को वने बस पो ये मा सना सभई माफ थींदी हले जेके ने हुकम के अल्लाह शाह हयाती पो जी जिब्राइल भी गोले थे जतो ही जन्नत में ट्रपी काथो जागो दादा जनो अल्लाह जो जतो जो नालो तो करे आवा ये ना मुसलमानो तहां में हुज्जत हो पियो क्या ओ मुसलमानो यार नाराज न थी जो दुख थींदो आ चंगा भला छड़ो तस्बीह पढ़ण सा जन्नत न मिलंदी मता छड़ो पोयो वेठो कर दुआए खैर मता सजे मस्जिद में मुसल्लो वठी जा मता सोचे त रमजान में वनी इत्काफ मस्जिद नबवी में हां त सब कम थी विंदा अवल हिते हक दे त पो अगते खटंदा अवा पोत अगदे परावा पत्थर पटई ये भी माफ को न थींदई यतीमन जो हक खादई माफ को न थींदई मिस्किनन जो हक खादई माफ न थींदई नंढ भारन जो हक खादई माफ न थींदई अञा हे भी जुमलो बुध भेण जो हक खाई वे माफी न मिलंदई। आवाज आचो भेण जो हक खाई वे माफी सच बुधायो ये जेके गालियों कया तो अल्लाह पांजे तरफ तो कया या या सूरत हाल आहे आजई पुछा कने से दे खबर अल्लाह मा गुनाहगार जे मतो वडी मेहरबानी कयूं थी उमरा भी 10-5 कराया थे 2-3 दफा हज ते भी वेवा भला न्याणी पणाए थी न 3 वेठियो न शरियो कोशिश में आया जागो दा ना दा गाला छड़ो 3 धीअर वेठियो ने कोशिश में आया 35 साल छोकरन जी उम्र थी वई पर अञा हिन जी कोशिश जारी है गर्मी जे करे तो मुंह फिरे वजा बी के जी गाल जे करे ये थोड़ा पाण में डाको बुधे बुधे तो न तो हां न त मथियो लौट बंद कराए मिसाल जाते समझो तो हाने थोड़ो जाते समझो तो थोड़ो हां वते तौर तो थे न थोड़ो इशारो कजो त बड़ी मारी फिरी फिरी उते वेरी न रोड ते ओ मुसलमानो याद रखो ओ मुसलमानो याद रखो अल्लाह से इंशाअल्लाह मुके भी अमल जी तौफीक अता फरमाए अवा के भी अमल जी तौफीक अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह 5 उम्रा भी क्या हज भी क्या वा दे खबर भेनरो के हक नहीं न घुरन त कोन थियो मुंह दिसी छडनी थी तो बाबा खुदा तो के वधाए मां ही भी वाइजन में चवंदो आ नाराज न थीदा के बड़े असा चरया मुल्ला में आयो का भेण जेकने चवंदी आ न अदा शा हक वठावा माफ कयो से खिली करे चंदो हिन भेण मो अम्मा जी सिक लही थी जागो दा भेण जेकने के चवे न बाण ता को हक शा वठो बस अब आला असा ता के माफ कयो से खिली चंदो हिन भेण मो अम्मा जी सिक पर जेकने वरी वो 2-3 महीनन का बाद बे जागी भेण चवे ता मजबूरिया थोड़ो भला मां भी ता जी भेण उते टोन मची मटजी विंदो अब आजो के भेनरो डाणियो थवा अड़ियो न हकु घुरियो त डाणियो है जो हे खादियो वेठो आ त मुडे दिसो ही न मां भी थोड़ो समझा दो बा कर मां भी पढ़ियल होंदो में
ओ मुसलमान ओ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बुधाई मां शहीद के सब कुछ माफ पर पराओ हक माफ कोने को कंहिंजो जेकॾहिं शेलो रहियल थी त हिते हिसाब ॾे अॻिते ॾुखियो थींदे कंहिंजी जेकॾहिं में बकरी रहियल थी न गऊं इहो हिते हिसाब ॾे अॻिते उते पैसा भी कम नहीं दे मां तव्हां को पुछा थो कयां हितों वारा जेके बि वेठा हो तव्हां मो कंहिंसां बि क़बर वारे मलाइकनि सां यारी आहे त मिले असांजो माण्हू थी थोरो मिड़े महिरबानी कजोसि चवंदो या भला क़बर में पेटी रखी जाऊंसि मिड़े कुछ 8-10 लख हुजनि से बाबा कमियूं कोताहीं थी वयूं अथसि को अचे त मिड़े हज़ार मलाइकनि खे ॾींदो वञे जान छुटी वेंदी थींदो चे दो न पैसो कमी दई न सिफारिश कमी दई कुल्ला आजा कयोन परावन हकन खो पो त तुजो अगते कुल्लो आजो थींदो त पो जन्नत बे इंतजार मुंदई न त इए माफी कदे भी ओ मुसलमान आलमन ते नाराज न थींदा क्यों अल्लाह जाने तो आलम तवांजा सजन तवांजा खैर खा आलम सजन आइन करना आइन करना मदाई होटल ते वेही पराए अध कोप ते ढुक पी मुल्लन भी कोन बारे या पराए अध कोप ते जानो कोप तो हलाल करे अध कोप ढुक भरे मुल्लन भी कोन बारी बोला बारींदा इंशाअल्लाह तू गणती न कर यो दौर इंदो कुरान पाक जी हुकूमत अचनी आ कुरान पाक जी हुकूमत तवज्जा कर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बुधाण तो चाया महबूब जी हदीस के भेरो छो तो जराया याद कर शहीद के भी पराओ हक माफ कोने को पराओ हक सच बुधाए थोड़ो पांजे मोहे थोड़ो अंदर में जाती पाए दिसऊं त चौधारी हक रहल न कि न तहां वट न हुंदो बाकी हणा असां वट जी जो खजन में डंग शुरू थिया न तो अल्लाह का बरकत विजन रात जो 3 बजे दिसु त डंगन ते दी त पवे न किया थी जागो दा मालिक के भी खबर न आते मुजी खजी पकल करिया दिसो 2:30 बजे यो जरेबो लहन किया था वरी एड़ा त बेचारा सदोड़ा मेहनत कन था अल्लाह खुश रखे ने एड़ा के चाकू ने जो गोशो पाड़मो कटे मालिक ही न गणे सगंदो त गोशा होया घणा वया काडे हेट कंदो न के तो जी गाल तो क्या सब पांजे पास जो जे वट हिक खजी भी ना है वो तो कारगा भरजी था निकरन खार को जाए सद को जाए मुसलमान जिब्राइल भी चंदो न हिते थामुड़न न होते थामुड़ा हवाई आहे न सही वरी जे कदे एडा बेचारा मेहनती हेठों सब डंग हुंदा मथों बाटे खट जा दाना पगरियो हुंदो दे खबर साईं बस बच्चन के करे लोड़िया धोन ताने खट मेण जी उम्र सद को जाए थोड़ो मथिया दाना परे तक कर तने सातो वारी उम्र हेठों वारी मथों वारी कयूं था वायदो त हक तो चऊं त हक त भत थे तो शेटरो वजो त काडे वजो अल्लाह शल पराए माल का बचाए आमीन भी बाटे पोड़ा था चो ब्या चो ही न था हावा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक बुधाण तो चाया आलम सगोरा वेटान महबूब फरमाई हराम जो माल पेट में हुंदी त तुजी नमाज कबूल न पवंदी कबूल दुआ कबूल न पवंदई नमाज कबूल न पवंदई हज कबूल न पवंदई उम्रो कबूल न पवंदई पेट के हराम खो पाक कर त तुजी नमाज कबूल पवंदी आवा मोड़ा एजा साहब जे कमीज ते जकने पली ते लगल होजे मुझे कमीज ते पली ते लगल होजे त मुके मुसल्ले ते बिहाड़ो दींदो बोल साहब वल पलीती साफ कर पो नमाज पढ़ा पली टुकड़ी पलीती जी लगला त नमाज नथी दे सजो पेट पराए माल में भरे पियो पो तू शादो समझे रमजान वांगुर सदाई 70 फर्ज जो सवाब मिलंदो छा हां सही बुधो ए जुमलो बुधो सूअर हरामा कुत्तो हरामा बुधो सूअर हरामा कुत्तो हरामा पर हराम जे पैसे सा वतल शेलो भी हराम अल्लाह समझो अल्लाह न समझो हराम जे पैसन सा व्याज जे पैसन सा पराए माल जे पैसन सा हराम जे पैसन सा वतल बकर भी
जन्नत सोली ना है, जन्नत थोड़ी दुखी है ना, पेट के पल बाकी पो इंशाल्लाह बेड़ा पार।